को भी माण्हू पाक फ़ौज या कंहिं भी ॿी फोर्स जी वर्दी पाए तव्हांखे धमकाइण, ब्लैकमेल करण या पैसा ॾियण समेत को भी मुतालबो करे त तव्हांजी हालत ख़ौफ़ विचां ख़राब न थियणु घुरिजे। तव्हांखे फौरी तौर पुलिस सां राब्तो करे उन जो इतलाह ॾियणु घुरिजे, छाकाणि त पाक फ़ौज ऐं ॿियनि इदारनि जे नाले ते केतिराई फ्राडी टोला ऐं ठग क़िस्म जा माण्हू आम ऐं सादन शहरनि खे ठगे रहिया आहिनि। कराची जे ओलह ज़िले जी पुलिस बि अहिड़े ई हिक ठग खे सोघो कयो आहे जेको आर्मी जो मेजर बणिजी घुमी रहियो हो। कराची पुलिस वेस्ट जे तर्जुमान मूजिब जवाबदार तैमूर माण्हुनि खे ठगण लाइ जाली मेजर बणियल हो ऐं पुलिस पारां चेकिंग लाइ जॾहिं संदसि गाॾी रोकी वई त उन वक़्त बि हुन पंहिंजो तारुफ़ आर्मी जे मेजर तैमूर तौरु करायो। पुलिस तैमूर खे हिरासत में वठी संदसि गाॾीअ मां आर्मी जी यूनिफॉर्म, कूड़ा ठप्पा, दस्तावेज़ ऐं ॿियो सामान हथ कयो। जवाबदार तैमूर जे गाॾीअ ते आर्मीअ जी जाली नंबर प्लेट बि लॻल हुई। पुलिस जाली मेजर तैमूर ख़िलाफ़ जांच शुरू करे ॾिनी आहे ऐं खांसि इहा पुछा ॻाछा कई पई वञे त हेल ताईं हू केतिरनि माण्हुनि खे ठगे चुको आहे। हलंदड़ साल जे अप्रैल महीने में इहो को पहिरियों वाक़ियो नाहे जो पाक फ़ौज खे बदनाम कंदड़ कंहिं ठग खे गिरफ़्तार कयो वियो हुजे। हलंदड़ महीने 2 अप्रैल ते ख़ैबर पख्तूनख्वा जे शहर नौशहरा में बि हिक जाली मेजर खे गिरफ़्तार करे संदसि गाॾीअ मां 1.5 मण चर्स हथ कयो वियो हो। एबटाबाद वासी जवाबदार इक़बाल अली मेजर जी वर्दी पहिरे नौशहरा खां पंजाब ॾांहुं 10 भेरा मंशियात स्मगल करे चुको हो। जाली मेजर इक़बाल सरकारी नंबर प्लेट्स ऐं कारनि शीशनि वारी गाॾीअ में 1.5 मण चर्स खणी वञी रहियो हो त एक्साइज़ मर्दान रीजन जी टीम खेसि गिरफ़्तार करे वरितो। SHO एक्साइज़ मर्दान मोहम्मद रियाज़ वज़ाहत कई त जवाबदार इक़बाल जो पाक फ़ौज सां को बि तालुक़ न आहे। हुन जाली वर्दी ठाराए वारदातूं कयूं। 6 अप्रैल ते इस्लामाबाद पुलिस बि कार्रवाई कंदे पाक आर्मी जी वर्दी पहिरे पाण खे कैप्टन सॾाए माण्हुनि खे ठगींदड़ हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो। जवाबदार वटां फ़ौज जा जाली कार्ड, फाइल ऐं ॿियूं शयूं हथ कयूं वयूं। हू नौजवाननि खे फ़ौज में भर्ती करण जा ॾटा ॾेई फुरण समेत केतिरनि ई फ्रॉडनि में मुलविस हो। इन खां कुझु महीना अॻु अक्टूबर 2022 में पिशावर पुलिस बि अब्दुल खलील नाले हिक फ्राडीअ खे गिरफ़्तार कयो हो जंहिं पाण खे फ़ौज जो मेजर सॾाए हिक अफ़गान शहरीअ खां फुरलुट कई हुई। अब्दुल खलील अहिड़ियूं केतिरियूं ई वारदातूं करे चुको हो। माण्हुनि खे ठगींदड़ ऐं फुरींदड़ अहिड़ा सफ़ाक जवाबदार न रुॻो समाज जो नासूर आहिनि पर उहे पाक फ़ौज जहिड़े इदारे जे बदनामीअ जो सबब बि बणिजी रहिया आहिनि। पुलिस खे अहिड़नि जवाबदारनि सां का बि रिआयत न करणु घुरिजे ऐं आम माण्हुनि खे होशियार ऐं ख़बरदार रहणु घुरिजे।